तो अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो शिराज़ आहे। बाय प्रोफेशन मां हिकु पाण व्लॉगर आहियां ऐं अॼु मां तव्हांखे बिगनर लेवल ते व्लॉग पंहिंजे खे मोबाइल ते कीअं एडिट कजे उहो तव्हांखे मां सेखारींदुमि। त हलो वीडियो खे स्टार्ट कंदा आहियूं। अचो त दोस्तों, पाण पंहिंजे मोबाइल जे स्क्रीन ते अचूं ऐं तव्हांखे हिकु शॉर्ट वीडियो या शॉर्ट व्लॉग एडिट करे ॾेखारियां। मां तव्हांखे पहिरीं शइ तव्हांखे एडिटर कहिड़ो यूज़ करणु घुरिजे। बिगनर लेवल जे लाइ या प्रो लेवल जे स्टार्ट जे लाइ मोबाइल जे लाइ तव्हांखे हिकु बेस्ट एप्लीकेशन आहे काइन मास्टर, उहा तव्हां डाउनलोड कयो, जेका एडिटिंग जे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल सां बेस्ट आहे। अचो त तव्हांखे पंहिंजे व्लॉग खे एडिट करणु सेखारियूं। तो दोस्तों, पाण पंहिंजे मोबाइल जी स्क्रीन ते अची विया आहियूं। पाण काइन मास्टर ऐप ओपन कई आहे ऐं हिते तव्हांखे फस्ट क्रिएट न्यू ते क्लिक करिणो आहे। क्रिएट न्यू जो मतिलबु आहे त तव्हां हिकु नओं प्रोजेक्ट पियो ठाहियो। क्रिएट न्यू ते क्लिक कंदासीं। हाणे हीअ हिते ऑप्शन पियो ॾिए त तव्हांखे वीडियो यूट्यूब ते अपलोड करणी आहे, फेसबुक ते करणी आहे या यूट्यूब ते मुख़्तलिफ़ रेशियो ते करणी आहे, उहा तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। त मूंखे वीडियो यूट्यूब ते अपलोड करणी आहे त मां यूट्यूब जो रेशियो सिलेक्ट कंदुमि। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ सेटिंग्स आहिनि। तव्हांखे फ़ोटो ड्यूरेशन केतिरी हुजे, इंपोर्ट प्रोजेक्ट काइन फाइल वग़ैरह सभु कुझु ॿुधाईंदो। पाण खे फ़िलहालु नेक्स्ट ते क्लिक करिणो आहे। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे हिते जेके बि तव्हांजो वीडियो आहिनि, क्लिप्स आहिनि, उनखे पहिरीं इंपोर्ट करिणो पवंदो। मूं पंहिंजो वीडियो क्लिप्स काइन मास्टर ऐप में इंपोर्ट करे छॾियूं आहिनि ऐं हिते आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिकिड़े व्लॉग खे कीअं हिकिड़े सुठी वीडियो जी शक्ल कीअं ॾिजे मोबाइल ते। पहिरीं शइ तव्हां नोट कंदव त जेका वीडियो आहे तमामु फस्ट तव्हां ॾिसो पिया त हीअ हथु मुंहिंजो पियो अचे हीअ वीडियो, ऐं हीअ वीडियो स्टार्ट पे कई उन टाइम जो पाण खे हिनखे शुरूआति खां कटणो आहे ऐं हीअ एंड ॾिसो पिया हीअ सही नथो अचे, हिनखे बि पाण खे कटणो आहे। पहिरीं शइ तव्हांखे हिन वीडियो ते क्लिक करिणो पवंदो। वरी तव्हांखे सम्झायां थो। तव्हां हिन वीडियो ते क्लिक कयो। तव्हां हिन वीडियो ते क्लिक कयो त तव्हांखे मथे साम्हूं ई हिकु ऑप्शन नज़र ईंदो, कैंची ठहियलु हूंदी। तव्हांखे हिन कैंची ते क्लिक करिणो आहे। तव्हांखे जिथे क्लिप खे करिणो आहे कट, त हीअ ऑप्शन ॾींदो त ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्लेबैक ऐं चवंदो उन खां हेठां चए थो ट्रिम टू राइट प्ले हेड। हिन जो मतिलबु आहे त तव्हांखे लेफ्ट साइड खे वीडियो जी खे कटणो आहे या राइट साइड खे। उन खां अलावा हेठि ॿिया बि ऑप्शन आहिनि जेके तव्हांखे पोइ सम्झाईंदासीं। फ़िलहालु तव्हांखे बिगनर लेवल ते त पाण खे कटणो आहे लेफ्ट साइड प्ले हेड जी। पाण लेफ्ट ते क्लिक कंदा आहियूं मथे। तव्हां हीअ ॾिसो शुरूआती पंहिंजो हथु पिया आयो हिते, त हाणे उहो हथु न आहे ऐं पाण वीडियो खे प्ले कंदासीं। जॾहिं हिन वीडियो जी एंड ते वेंदासीं त हीअ मूं हिकिड़ी ट्रांज़ेक्शन ठाही आहे। हिकिड़ी हथु अॻियां अचे त मां ॿी जाइ तां हिकिड़ो हीअ ब्लॉगिंग जी हिकिड़ी ट्रांज़ेक्शन हूंदी आहे त पाण कैमरा ते जॾहिं का शइ आॾो ॾेई छॾींदा आहियूं ऐं ॿिए पासे किथे वञी उतां खां जीअं हथु या का शइ हटाईंदा आहियूं जंहिंसां हिकिड़ी तरह जी ट्रांज़ेक्शन ठही वेंदी आहे। त हीअ अॻिते जेको बि ट्रिकी पियो थिए हिन वीडियो खे, त हिन वीडियो खे बि पाण कटींदासीं, हिते खां पाण कटींदासीं। हाणे पाण खे करणी आहे राइट साइड। पाण राइट साइड ते क्लिक कंदासीं त हीअ हिकिड़े तरह जी तव्हां ॾिसो हिकिड़े तरह जी ट्रांज़ेक्शन ठही वई मां ठाहे रहियो आहियां। त हलो पाण पंहिंजी वीडियो खे स्टार्ट कयूं। हीअ मुंहिंजो ड्रिगो पियो थिए जाम, पाण हिनखे कटींदासीं। जाम ड्रिगो पियो थिए त पाण हिनखे कटिजंदासीं वीडियो खे ऐं पाण हाणे हलाईंदासीं। पाण पंहिंजी वीडियो खे स्टार्ट कयूं। हीअ मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे, इन करे मूंखे ॼाण लाज़मी आहे त मुंहिंजो लेट पियो करे त पाण हिनखे वरी थोरो ट्रिम कंदासीं। हीअ हथु आयो, हीअ हितां खां हटी वियो। हीअ मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे, इन करे मूंखे इहो ॼाण लाज़मी आहे त मुंहिंजो नालो छा आहे ऐं किथे रहां थो ऐं मां व्लॉगिंग छो स्टार्ट कई। त दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी एडवांस टिप ॾींदा हलूं त काइन मास्टर में हिकु नओं ऑप्शन आयो आहे गेट प्रोजेक्ट। गेट प्रोजेक्ट में तव्हांखे मुख़्तलिफ़ तरह जा वीडियो जा इंट्रो वग़ैरह सभु कुझु मिली वेंदा। तव्हांखे खपनि तव्हां हिन ते क्लिक करे सघो था। फ़िलहालु मूं वटि नेटवर्क जो प्रॉब्लम आहे, पर मां हिकिड़ो इंट्रो हिन में डाउनलोड कयो आहे जेको तव्हांखे मां ॾेखारियां थो, जंहिंजो नालो हिकिड़ो स्पॉटलाइट टाइटल जे नाले सां हीअ इंट्रो आहे। तव्हांखे ॾेखारींदा।
अगर तव्हांखे डाउनलोड करिणो आहे त तव्हां गेट प्रोजेक्ट ते वञो। हिते हिकिड़ो नालो हूंदो हिन जो स्पॉटलाइट, ऐं तव्हांखे अगरि हिते पंहिंजो नालो लिखिणो आहे त तव्हां सिर्फ़ु हिते यूअर नेम अल्फ़ाबेट लिखियलु आहे लेयर ते, तव्हांखे हिते क्लिक करिणो आहे ऐं हिते एडिट ते वञिणो आहे। एडिट ते वञण खां पोइ मिसाल जे तौरु तव्हांजो जेको बि नालो आहे MS व्लॉग, सो मां MS व्लॉग लिखियो। हाणे मां जॾहिं हिनखे लॻाईंदुमि त हाणे तव्हां हिन ॾिसो कीअं थो अचे। ईअं पंहिंजो नालो लिखी सघंदा आहियो पंहिंजे चैनल जो, ऐं हिनखे तव्हां एक्सपोर्ट कजो 1080 ते हिनखे ऐं एक्सपोर्ट कयो। मां वीडियो जो इंट्रो खे एक्सपोर्ट करे छॾियो आहे। हाणे हुनखे हिन में टाइम लाइन में इंपोर्ट कंदासीं। हिते एक्सपोर्ट में वेंदासीं, हिते पाण हिनखे दॿाईंदासीं। हीउ पंहिंजो इंट्रो तयारु आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। पाण खे हिनखे हितां खां खणी फर्स्ट जिते पाण पंहिंजे हथ जी ट्रांज़ेक्शन ॾिनी हुई उन जाइ ते रखी छॾंदासीं। त हाणे अव्हां ॾिसो त हीउ कीअं पियो लॻे। तव्हां बि हीअं मुख़्तलिफ़ तरह जा इंट्रो ठाहे सघो था काइन मास्टर में गेट प्रोजेक्ट ऑप्शन तां। तव्हां बसि नेट पैकेज हुजणु घुरिजे। हीउ तमामु ज़बरदस्त ऑप्शन आहे तव्हांजे लाइ। तो दोस्तों पंहिंजी वीडियो में इंट्रो अची चुको आहे। त हाणे आउं तव्हांखे टिप नंबर 2 ॾींदुमि। टिप नंबर 2 असल में हिकिड़ी ट्रांज़ेक्शन आहे जंहिं ट्रांज़ेक्शन जो नालो आहे JCut। अव्हांजो सॼो व्लॉग हिकिड़ी सिर्फ़ु मुश्तमिल आहे तव्हांजी ट्रांज़ेक्शन ते, मतिलबु तव्हां किथे पिया कट ॾियो, किथे मतिलबु अव्हांजो हिकिड़ो परफेक्ट कट ई अव्हांजी वीडियो खे सुठो ठाहे थो। मिसाल जे तौरु अव्हां हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ते वेंदो त अव्हां हुनखे कीअं बदिलाईंदो। अव्हां अगरि उहे क्लिप डायरेक्ट कट ईंदो त ख़राबु लॻंदो, तव्हां उनखे हिकिड़े ट्रांज़ेक्शन जे थ्रू सुठो करे सघंदा आहियो। मिसाल जे तौरु अव्हांखे मुख़्तलिफ़ ट्रांज़ेक्शन हिते इन जे स्टोर ते बि मिली वेंदियूं, अव्हांखे ॾेखारींदो आहे। जंहिं स्टोर में वेंदो हिते तव्हांखे कई सारियूं खोड़ सारियूं तव्हांखे ट्रांज़ेक्शन मिली वेंदियूं हलियूं, पर हीअ ट्रांज़ेक्शन आउं चवां थो सही न आहे। हीअ ट्रांज़ेक्शन हिकिड़ो वीडियो सां जुड़नि कोन थियूं। त हिननि खां अलावा अव्हांजे व्लॉग खे जेका ट्रांज़ेक्शन जान ॾींदी उहा आहे तव्हांजी पर्सनल कस्टम ट्रांज़ेक्शन। ट्रांज़ेक्शन अव्हांजी मर्ज़ी आहे, अव्हां हितां खां कहिड़ी बि ट्रांज़ेक्शन आहे उहो डाउनलोड करे सघो था। मिसाल जो तव्हां हीअ डाउनलोड कई त हीअ ट्रांज़ेक्शन तव्हां डाउनलोड करे सघो था ऐं पंहिंजी वीडियो ते हलाए सघो था। हाणे ट्रांज़ेक्शन ॾेखारियां थो कहिड़ी ट्रांज़ेक्शन आहे। हीअ ट्रांज़ेक्शन डाउनलोड करे तव्हां पंहिंजी वीडियो ते लॻाए सघो था, पर आउं तव्हांखे सजेस्ट कंदुमि त तव्हां पंहिंजी ट्रांज़ेक्शन ठाहियो त उहा सुठी रहंदी। त पाण हलो पंहिंजी JCut ट्रांज़ेक्शन ते हलूं था। JCut ट्रांज़ेक्शन ठाहिण लाइ फर्स्ट अव्हां पंहिंजी जेका बि क्लिप आहे उन ते क्लिक कजो। मां हिन क्लिप ते क्लिक कयो। उन खां पोइ अव्हां हिते स्क्रॉल डाउन कंदो त तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो एक्सट्रैक्ट ऑडियो। तव्हांखे एक्सट्रैक्ट ऑडियो ते क्लिक करिणो आहे। हीअ ऑप्शन छा कंदो त तव्हांजी वीडियो खां तव्हांजी ऑडियो खे अलॻि करे छॾंदो। त पोइ पाण छा कंदासीं, जॾहिं वीडियो खां ऑडियो अलॻि थींदी हली त पाण जिथे पाण खे कट लॻाइणो आहे वीडियो में लॻाईंदासीं। असल में JCut जो कमु इहो आहे त वीडियो खां पहिरीं ऑडियो अचनि। मिसाल जो तौरु हिकिड़ो सीन पहिरीं जी ऑडियो अचनि त पाण छा कंदासीं, हीअ जाइ ख़ामोश आहियां, हिते मां हिकिड़ी साइड कटींदुमि हिन वीडियो जी। त मां हीअ साइड कटी ऐं पोइ पाण हिन ऑडियो खे उन साॻी जॻह ते रखंदासीं। मिसाल जे तौरु मां हिन जाइ ते रखी त हाणे अव्हां ॾिसंदो सॼी ऑडियो खे ऐं वीडियो खे त कीअं थी लॻे। हीउ मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे, इन करे अव्हांखे इहो ॼाणणु लाज़मी आहे त मुंहिंजो नालो छा आहे ऐं किथे रहां थो ऐं मां व्लॉगिंग छो स्टार्ट कई। ऐं त हीअ ट्रांज़ेक्शन ईअं पियो लॻे त जीअं आउं मथां वॉइस ओवर कयो आहे हिते, पर असल में मां हिते ॻाल्हायो पिया ऐं हिकिड़ी ज़बरदस्त ट्रांज़ेक्शन आहे। अव्हांखे महसूसु बि कोन थींदो त कुझु हिते कट आयो आहे या कुझु आयो आहे। डायरेक्ट कट सही कोन थो लॻे। जीअं अव्हां मिसाल जे तौरु हीअ आहे या हीअ आहे, हीअ ट्रांज़ेक्शन सुठियूं नथियूं लॻनि। तव्हां हिन जे थ्रू तव्हां हिकिड़ी ज़बरदस्त ट्रांज़ेक्शन ठाहे सघो था। त तव्हां ॻाल्हाईंदो माण्हू अव्हांजे ॻाल्हाइण ते घणा ध्यानु ॾींदा ऐं अव्हांखे हिकिड़ो वीडियो में कट बि अची वेंदो, लेकिन कंहिंखे ख़बर कोन पवंदी। तो दोस्तों पंहिंजी वीडियो में JCut ट्रांज़ेक्शन भी अचे। उनखां अलावा जीअं मां पंहिंजी वीडियो में वरी भी कस्टम ट्रांज़ेक्शन हणणु चाहींदा हो तव्हां हिन प्लस जे आइकन ते क्लिक कंदो ऐं हितां खां पंहिंजी जेका बि अव्हांखे ट्रांज़ेक्शन सुठी लॻे अव्हां लॻाए सघो था। या इन खां अलावा अव्हां का बि ट्रांज़ेक्शन डाउनलोड भी करे सघो था काइन मास्टर जे स्टोर तो। तो फिलहाल आउं ही पेपर टीयर ट्रांज़ेक्शन डाउनलोड कई आहे, हिन ते आउं क्लिक कंदुमि ऐं ही ट्रांज़ेक्शन लॻाईंदुमि।
हाणे पाण ॾिसो था हीअ ट्रांज़ेक्शन कीअं थी अचे। मुंहिंजो नालो छा आहे ऐं किथे रहां करण जो सोचो। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जेके बि हिन ट्रांज़ेक्शन जे तव्हां ड्यूरेशन बि रखी सघो था। मिसाल जे तौरु हिन ट्रांज़ेक्शन ते क्लिक कयो ऐं मां हिन जो टाइम केतिरे ताईं ट्रांज़ेक्शन हले उहो बि सेट करे सघूं था। हेॾां मां ॾिसंदो त मां हिन खे वधीक कंदो त हीअ ट्रांज़ेक्शन टाइम वठंदी ऐं जॾहिं मां हिन खे घटि कंदो 0.5 कंदो त हीअ ट्रांज़ेक्शन घटि टाइम वठंदी। त मां हुनखे सजेस्ट कंदुमि तव्हां हिन जो टाइम घटि रखो ताकी हिकिड़ी ट्रांज़ेक्शन सही ठहे। त 1 ते कंदासीं या पाण 0.5 ते कंदासीं। पाण हिन ते कयो। हाणे पाण ॾिसी सघो था कीअं भई शो ऐं ब्लॉगिंग करण जो सोचो तो तव्हां ॿिए करे ॿियनि वीडियोनि ते पंहिंजी जॻह पे बि इहो ट्रांज़ेक्शन लॻाए सघो था। पाण हीअ ट्रांज़ेक्शन रखी ऐं हिन जी ड्यूरेशन पाण रखी 0.5। पाण जी ड्यूरेशन रखी 0. सोचो मुंहिंजो नालो शिराज आहे ऐं ॿियो मां त हीअ 5 फीस आहे। उन ट्रांज़ेक्शन खां अलावा जीअं अगरि तव्हां चाहियो था पंहिंजी वीडियो खे बिगनर लेवल ते जो कलर ग्रेड करणु चाहियो था त पाण पहिरीं तव्हांखे जंहिं वीडियो खे कलर ग्रेड करिणो आहे त उन वीडियो ते क्लिक कयो। जॾहिं तव्हां उन वीडियो ते क्लिक कंदो उन खां हेठि तव्हांखे साइड ते हिकिड़ो मेन्यू खुलंदो, उतां तव्हांखे स्क्रॉल डाउन करिणो आहे ऐं हिकिड़ो ऑप्शन मिलंदो कलर फिल्टर। तव्हांखे कलर फिल्टर ते क्लिक करिणो आहे। पाण कलर फिल्टर ते क्लिक कंदासीं त हिते तव्हांखे पहिरीं वञिणो आहे बेसिक्स में। त पाण बेसिक में वियासीं ऐं हिते तव्हांखे जेको बि तव्हांखे हिकिड़ो लट्स आहे इनखे चवंदा लट्स वणे तव्हां लॻाए सघो था। मिसाल जे तौरु मूंखे लट्स वणे पियो तव्हां हीअ लॻायो मिसाल जे तौरु त हीअ तमामु वधीक पियो थिए त तव्हां हिन जी ओपेसिटी घटि करे सघो था त केतिरो रखणु घुरिजे। 0 कंदो त सफ़ा ख़तमु थी वेंदी। तव्हां हिन जी रखी सघो था मिसाल जे तौरु 20%। 20% रही ऐं 20% रखण खां अलावा तव्हांखे अञा वीडियो खे सही करिणो आहे त तव्हांखे वञिणो आहे उनजे हेठियां ई एडजस्टमेंट। त हिते तव्हां हिन जी ब्राइटनेस घटि करे सघो था, कॉन्ट्रास्ट वधाए सघो था, सेचुरेशन वधाए सघो था, विब्रेंस वधाए सघो था, टेम्परेचर, हाईलाइट, शेडोज़ वग़ैरह सभु कुझु करे सघो आहे। पाण हिन जो ब्राइटनेस थोरी घटायूं था। मिसाल जे तौरु मां हिन जी थोरी ब्राइटनेस घटाई, वधीक न घटाइजो, थोरो पाण हिन में कॉन्ट्रास्ट वधाईंदासीं। मिसाल जे तौरु आउं रखियो 10 ते कॉन्ट्रास्ट रखियो ऐं थोरो पाण हिन जी सेचुरेशन बि वधाईंदासीं। सेचुरेशन बि पाण मिसाल जे तौरु 10 ते रखी 10 ते रखी। उनखां अलावा शयूं वधायो न वधायो ज़रूरी न आहिनि। बेसिक शयूं आहिनि तव्हां ब्राइटनेस थोरी वधियल आहे त घटाए सघो था, कॉन्ट्रास्ट वधाए सघो था, सेचुरेशन वधाए सघो था। त इहो बि अप्लाई करे पंहिंजी वीडियो खे सही करे सघो था। उन खां अलावा पंहिंजी वीडियो में टेक्स्ट वग़ैरह लॻाइणु चाहींदा उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, तव्हां लॻाए सघंदा आहियो। टेक्स्ट लॻाइण लाइ सिर्फ़ु तव्हांखे हिते लेयर ते क्लिक करिणो आहे। लेयर ते क्लिक करण खां पोइ हिते तव्हांजे साम्हूं लिखियलु हूंदो टेक्स्ट। तव्हां टेक्स्ट ते क्लिक करिणो आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको बि टेक्स्ट तव्हां लिखी सघो था ऐं लॻाए सघो था। ऐं दोस्तो तव्हां जेका हीअ वीडियो पिया ॾिसो जंहिंखे आउं एडिट पियो कयां हीअ सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ मूं ठाती आहे। त हलो इन वीडियो खे पाण ॾिसूं त हीअ वीडियो कीअं ठही आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मुंहिंजो नालो शिराज आहे। हीअ मुंहिंजो पहिरियों सिंधी में व्लॉग आहे जेको अॼु मां ठाहे रहियो आहियां। त हलो पाण पंहिंजी वीडियो खे स्टार्ट कयूं। हीअ मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे, इन करे तव्हांखे इहो ॼाणणु लाज़मी आहे त मुंहिंजो नालो छा आहे ऐं किथे रहां ऐं छो आउं ब्लॉगिंग करण जो सोचियो। मुंहिंजो नालो शिराज आहे ऐं ॿियो मां मीरपुर ख़ासि शहर में रहां थो। तो दोस्तों तव्हां जेका हीअ वीडियो ॾिठी हीअ वीडियो सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ मूं ठाती, हीअ को व्लॉग न हुयो। ऐं दोस्तों हिकिड़े दोस्त जो सुवालु हुयो त असां पंहिंजी वीडियो ठाहिण लाइ कहिड़ी ऐप यूज़ कयूं जंहिंमें असां पंहिंजी वीडियो जो फोकस कंट्रोल करे सघूं, ISO कंट्रोल करे सघूं, शटर कंट्रोल करे सघूं। त इन सभु शइ जे लाइ अव्हां लाइ हिकिड़ी ऐप मां आंदी आहे जंहिं ऐप जो नालो आहे फिल्मिक प्रो। हीअ ऐप तव्हां डाउनलोड करे सघो था। तो दोस्तों हिन ऐप जे अंदरि तव्हां वीडियो में खोड़ सारी शयूं कंट्रोल करे सघो था। मिसाल जे तौरु तव्हांखे हिन वीडियो में ISO वधाइणो आहे वधाए सघो था, घटाइणो आहे घटाए सघो था, शटर वधाइणो आहे घटाइणो आहे। उन खां अलावा फोकस कंट्रोल करे सघो था। जीअं मिसाल तौरु मां हिन ते फोकस करिणो आहे त हिन ते ई फोकस हूंदो, बैकग्राउंड ब्लर हूंदो। उन खां अलावा हिन में एक्सटर्नल माइक जो बि ऑप्शन आहे। अगरि तव्हांखे एक्सटर्नल माइक वीडियो में कनेक्ट करिणो आहे त उहो बि करे सघो था। फ़िलहालु मुंहिंजे मोबाइल सां एक्सटर्नल माइक कनेक्ट न आहे, इन वजह ते हिते न आहे ॾेखारींदो। एक्सटर्नल माइक जो कनेक्ट हूंदो त ॾेखारींदो।
तो दोस्तों हिन ते भी पाण हिकिड़ी मुख़्तसिर वीडियो ठाहींदासीं, हयाती रही तक ते ठाहींदासीं। फ़िलहाल जे लाइ अल्लाह हाफ़िज़।